धरती पंहिंजे कुख मां बहादुर ऐं अॾा फर्ज़ंद पैदा कया आहिनि जेके पंहिंजी मिटीअ जो मान मथाऊं कंदे जान जा नज़राना ॾेई हमेशह लाइ अमर बणिजी विया। उन्हनि मां वतन या कफ़न, आज़ादी या मौत जे नारे जे ख़ालिक़ पीर सबक़तुल्लाह शाह सूर्य बादशाह सरफरस्त आहे। सूर्य बादशाह 13 सफ़र 1327 हिजरी 4 मार्च 1909 में पीर ॻोठ में जनम वरितो। संदसि असुल नालो पीर सबक़तुल्लाह शाह हो। हिन गादीअ जो सिलसिलो संदसि ॾाॾे सैयद मोहम्मद राशिद शाह सां मिले थो, जंहिंखे रोज़े धणी बि सॾींदा आहिनि। सैयद मोहम्मद राशिद शाह जो औलाद राजदी ख़ानदान सां सॼे जग में सुञातो वञे थो। सूर्य बादशाह बरे सगीर जो हिकु अज़ीम इनकलाबी हीरो हो, जंहिं सभ खां पहिरियां अंग्रेज़ साम्राज्य खे हितां तरण जे लाइ वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नारो हणी करे हिकु अज़ीम जेको आहे हुर तहरीक जो बुनियादु विधो। ऐं सूर्य बादशाह जे मुसलसिल जदोजहद ऐं हुर तहरीक जे जेको आहे सो वॾे कावशनि ऐं कोशिशुनि सां हितां अंग्रेज़ साम्राज्य भॼण ते मजबूर थियो। ऐं हीअ उहो ई सूर्य बादशाह आहे जे अमन शहीद सां गॾिजी ऐं पंहिंजे जेको आहे सो हज़ारे हुरनि जा जेको आहे सो काफ़िला वठी ऐं अंग्रेज़ सां मुहाॾो अटकायो ऐं अंग्रेज़ खे इन ॻाल्हि ते बि मजबूर कयो त हू जेको आहे सो न सिर्फ़ु ही सिंध वारो इलाइक़ो पर ही पूरो बरे सगीर ख़ाली करे हितां भॼण ते मजबूर थिया। सूर्य बादशाह जेको आहे सो पीर सबक़तुल्लाह शाह हिकिड़ी जेका ॼातल सुञातल शख़्सियत आहे। पीर सूर्य बादशाह जेको आहे सो 6 मार्च 1909 ते पीर कोटधणी जे घर पैदा थियो ऐं पाण 12 सालनि जे उमिरि में गादी नशीनी हासिलु कई। ऐं इन करे उते जे अंग्रेज़ हमेशह इहा ॻाल्हि सम्झी पए त हिन नंढो ॿारु आहे, हिन खे बरगलाइण बमलाइण सवलो थी पवंदो। छो त जेकॾहिं तव्हां राशिदिया ख़ानदान जी ख़ानकाह जी तारीख़ पढ़ंदव त अव्हांखे इहा शइ नज़र ईंदी पीर सैयद सूर्य बादशाह जो जेको आहे नाले वारो पीर सबक़तुल्लाह शाह अवल खां वठी हीअ जेका आहे असां सिलसिलो शुरू थियो आहे। ऐं उन पीर सबक़तुल्लाह शाह अवल शहीद अमन शहीद खे 500 मुरीद बि ॾिना हुया ऐं फाइनेंशियली जेका असां उनजी सपोर्ट बि कई। त अंग्रेज़ खे इहा ॻाल्हि ज़हन नशीन हुई। बरे सगीर में जॾहिं उहो क़ाबिज़ थियो त हुनखे इहा ॻाल्हि खुटके पई त हीअ वाहिद ख़ानकाह आहे जेका असां सां अटकंदी ऐं उलझंदी। ऐं पीर साईं सूर्य बादशाह जेका आहे सो हमेशह खां वतन जी आज़ादी जे लाइ जदोजहद कई आहे। उनजो जेको आहे सो नारो मक़बूल आहे, वतन जे हवाले सां आज़ादी या मौत, वतन या कफ़न। इन नारे खे उन्हनि बुनियादु बणाए जेको आहे सो उन ॻाल्हि खे त अंग्रेज़ जेको आहे सो तमामु घणो जेको आहे सो उनखे तकलीफ़ ॾिनी। उनजे मुरीदनि खे जेलुनि में कंसंट्रेशन उन ते मां सम्झंदो प्रेस खां पोइ जेको कंसंट्रेशन जो वजूदु जेको आहे हिते ई पियो आहे, जंहिंखे जेको आहे सो ख़ासि तौर ते लोढ़ा सिंधी लफ़्ज़ चयो आहे। उन्हनि मुरीदनि खे जेको बि सगारो मुरीद हो, जेको बि चुरंदड़ पुरंदड़ माण्हू हुयो, उनखे उन्हनि कंसंट्रेशन में वाड़े पियो छॾियो त जीअं इहा तारीख़ ख़तमु थी वञे। छो त सभ खां पहिरियों त हुननि खे लालचूं ॾिनियूं त जेकॾहिं तव्हां लालच में अची वञनि, पर उन्हनि ईअं न कयो ऐं उन पंहिंजी जो जारी रखी। ऐं 1930 में पीर साईं ते केस दाख़िल करे जेको आहे सो उनखे जेको आहे सो 6.5 साल 7 साल सज़ा ॾिनी वई। अहिड़े नमूने उनखे वेसापुर, मदनापुर, रत्नागढ़ी जेलुनि में रखियो वियो। ऐं पीर साईं सूर्य बादशाह जी उते जेको आहे सो उते इनकलाबी माण्हुनि सां खोड़ कचहरियूं थियूं ऐं पाण जेको आहे इल्मी हवालनि सां बहस मुबाहिसा थिया। पाण जॾहिं मोटी आया त मुरीदनि में इस्लाह शुरू कयाऊं। सभ खां पहिरियों हिकु इनकलाबी वांगुरु उनखे 2 4 उन फ़ैसिला ॾिना त बाबा नशो करणु छॾे ॾियो, आज जी चूड़ियूं पाइणु छॾे ॾियो। ऐं जॾहिं उन ॾिठो त इहे अमल सभु शुरू थी विया आहिनि, माण्हू हुकुम जी पैरवाई करणु शुरू कया आहिनि, त पोइ हुन अंग्रेज़ सां सिधो सो जेको आहे सो मुआदो अटकायो, हुनखे चयईं क्वाइट इंडिया। ऐं सूर्य बादशाह जी जेका असां जदोजहद खे असां सभु सलाम था कयूं पिया। सूर्य बादशाह जदोजहद जो ई नतीजो आहे जो असां आज़ादी सां साह खणूं था पिया। सूर्य बादशाह जो जेको किरदारु आहे इहो हिकु तारीख़ी किरदारु आहे जंहिंखे उहा मञता न मिली सघी आहे। हिन जे जेको वर्सीअ जे हवाले सां इहो मां चवंदुमि त इहो जेको आहे सो ज़रूरु 20 मार्च जीअं त साईं जन जे शहादत जो ॾींहुं आहे उन ते जेको आहे सो आम मुक़ल कई वञे। ऐं साईं जो जेको किरदारु अंग्रेज़नि ख़िलाफ़ु जिदोजहद आहे जा नारो आहे इहो वतन या कफ़न जो, इहो हिकिड़ो मशअल राह आहे असांजी जेको नौजवान नसल जे लाइ। त जेको आहे सो इन नारे खे हा वेहण जी सघ आहे त इनखे जेको आहे सो पंहिंजो अपनाए ऐं जेको आहे सो पंहिंजी जेका सूर्य बादशाह जेका हुर तहरीक हलाई उन कहिड़ा असांखे गस ॾिना, असांखे कहिड़ो माना असांखे हिकिड़ो जेको हुर तहरीक हुई उहा हिकिड़ी तमामु वेहण जे लाइ पंहिंजे वतन जे लाइ जेका आज़ादी जदोजहद में जेकॾहिं पाण खे जेकॾहिं शहादत बि ॾियणी पए त जेको आहे हुन में असांखे हौसलो। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह वक़्त जो वॾो अहले अला थी गुज़रियो आहे।
संदसि इल्म ऐं फैज़ खे ॾिसी लखी माण्हू मुरीद थिया। अहिड़े तरह पगदार खे पागारो ऐं जमायत खे हुर सॾिजे थो। अंग्रेज़नि जॾहिं सिंध ते कब्ज़ो कयो त पीर पागारो ऐं संदन हुरनि अंग्रेज़नि ख़िलाफ़ु वेड़ शुरू कई, जंहिं करे पीर पागारे ऐं हुरनि ते ॾुखिया ॾींहं आया, पर तॾहिं बि हाण न मञियो। सूर्य बादशाह अञा 13 सालनि जो हो त संदसि वाल शाह मर्दान शाह अवल वफ़ात करे वियो। उन करे पाण नंढी वहीअ में दरगाह रोज़ेदड़ीअ जा सजादा नशीन थिया। अंग्रेज़ सरकार हिन नंढी उमिरि वारे पीर पागारे खे पाण ॾांहुं राग़िब करण लाइ ख़िताब, लक़ब ऐं तलवार ॾियण जी आश कई, पर पाण इहो चई इनकार कयो त असां लाइ पागारे जो ख़िताब ई काफ़ी आहे। अंग्रेज़नि खे संदसि इहा ॻाल्हि न वणी ऐं खेसि हथियार रखण जो बहानो बनाए 26 मार्च 1930 ते गिरफ़्तार करे जेल में रखियो। सूर्य बादशाह जी कुर्बानी आहे त अहिड़ी कंहिं दुनिया में कान्हे का। पीछे सूर्य बादशाह थियण बाबति अॼु हुजनि हा, अॼु मुल्क जो नक्शो ॿियो हुजे हा। छो सूर्य बादशाह जहिड़ा अलाह करे पैदा थियनि, मौजूदा पीछे बि सूर्य बादशाह हुआ, लेकिन छा आहे त जमायत खे इहो सबक़ु मिलियल आहे सूर्य बादशाह जो। अच्छा, उन जेके कुर्बानी ॾिनियूं या हुरनि कहिड़ियूं कहिड़ियूं कुर्बानी इहो ॾिनो, जेल में पिया, ज़मीना उन जूं ख़तमु थियूं, जायूं जॻह जेके बि हो सिलसिलो सॼो हुकूमत ख़तमु करे छॾियो। पोइ छा थियो, हिननि खे शहीद करणु लॻा, हुरनि खे शहीद कयूं। पोइ त ॿुधायो त तव्हां पीछे खे छॾियो था या नथा छॾियो। हुरनि जो त असां छो छॾींदासीं, असांजो चवणो अक़ीदो आहे पीछे ते मुल्क जेका आला क़िस्म जी कुर्बानी आहे त हितां अंग्रेज़ वञे छा चवंदा, पहिरीं नंबर चवंदो इहो चवंदा नमाज़ पढ़ो ऐं ज़िक्र कयो, 11 कुल महबूब सुबानी खे कुल जे पीर खे ॾियो, पोइ ज़िक्र कयो। सूर्य बादशाह 1931 में जेल अंदरि हिकु किताब पिणु लिखियो, जंहिंमें हुन आज़ादीअ जो शऊर बाबति वज़ाहत कई त इंसानु ग़ुलाम थियण लाइ पैदा न थियो आहे। आज़ादी जो तालुक़ु इंसान सां ई आहे जीअं दिलि जो दिमाग़ सां, रत जो रगनि सां ऐं फिफड़नि जो साह सां, ऐं बहितर मौत मुल्क तां क़ुर्बान थियणु आहे, लिखियो। बहरहाल मथसि केस हलायो वियो। 1936 ईस्वीअ में उहो केस कूड़ो साबित थियो ऐं खेसि आज़ादु कयो वियो। जेल मां निकितो त पंहिंजे सांगड़ वारे गणक बंगले खे मर्कज़ बणाए धारियनि ख़िलाफ़ तहरीक शुरू कई, जंहिं अंग्रेज़ सरकार खे वेतर चिड़ाए विधो ऐं 1941 में सूर्य बादशाह खे ॿीहर गिरफ़्तार करे मुख़्तलिफ़ जेलनि रत्नागिरी, जैसापुर ऐं ॿियनि जेलनि में रखियो वियो। सूर्य बादशाह ते बग़ावत जो केस हलाए 20 मार्च 1943 ते खेसि फाई चाढ़े शहीद कयो वियो। संदन फर्ज़ंदनि खे तालीम बहाने इंग्लैंड मोकिलियो वियो त ॿिए तरफ़ हुरनि अंग्रेज़नि ख़िलाफ़ बग़ावत शुरू करे ॾिनी। अंग्रेज़ मिलिट्री वरी हुरनि जो क़त्लेआम शुरू कयो। ॻोठनि खे बाहियूं ॾेई साड़ियो वियो, उन्हनि जूं मिल्कियतूं ज़ब्त कयूं वयूं। गणग बंगले ऐं पीर ॻोठ वारी संदसि रिहाइशगाह खे डायनामाइट ज़रिए ॾाठो वियो त केतिरा ई हुर गिरफ़्तार करे ॿियनि सूबनि जे जेलनि में मोकिलिया विया, त वरी केतिरनि ई हुरनि खे कैंपुनि यानी लोड़नि में बंदि कयो अक़ूबतुनि जो निशानो बनायो वियो। केतिरा ई हुर गिरफ़्तार करे खारे पाणी यानी इंडा मां ॿेट मोकिलिया विया, पर पोइ बि हुरनि आण न मञी। आख़िरकार सूर्य बादशाह जे ऐं हुरनि जे कुर्बाननि रंग लातो ऐं वतन आज़ादु थियो। हुकूमत पाकिस्तान शहीद सूर्य बादशाह जे फर्ज़ंदनि खे वापसि घुरायो। संदसि फर्ज़ंद सैद शाह मर्दान शाह 4 फरवरी 1952 ते 7 पागारो थियो, जॾहिं त 1 अप्रैल 1952 ते हुकूमत लोड़नि खे ख़तमु करे समूरनि हुरनि खे आज़ादु कयो। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जान जो नज़रानो ॾेई वतन जो घाट ऊचो कंदड़ बहादुर सपूत पीर सबक़तुल्लाह शाह सूर्य बादशाह खे हुकूमती सतह ते मञता मिलणु घुरिजे ऐं संदसि शहादत जो ॾींहुं तोड़े जनम ॾियारे खे भरपूर नमूने मल्हायो वञे। कैमरामैन ज़ाहिद सां गॾु ख़ादिम जुड़िजो KTN न्यूज़ पीरगोट।